नथु हलत बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मअवाना व मलजअना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वक़ुर रब्बि ज़िदनी इल्मा सदक़ल्लाहुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीबल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन व अला आलिका व अस्हाबिका अजमईन या साहिबल जमाल व या सय्यिदल बशर मिन वजहिकल मुनीर लक़द नुव्विरल क़मर ला युमकिनु सनाअ कमा कान हक़्क़ुहु बअद खुदा बुजुर्ग तोई किस्सा मुख्तसर अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी हम्दो सना हुज़ूर नबी मुकर्रम शफी उम्मम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकत अदे दुरूद शरीफ पेश करण का बाद मुझा निहायत वाजिबुल एहतराम अज़ीज़ो दोस्तों भाइरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जी कुरान मजीद फुरकान हमीद मां एक आया करीमा जे नंढड़े हिस्से जो तिलावत जो शर्फ हासिल किया आ जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो वक़ुर रब्बि ज़िदनी इल्मा ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू फरमा के ऐं मुंहिंजा पालनहार मुंहिंजे इल्म खे वधा। नाज़रीन सामीन किराम
ये सूरह तोहा आयत नंबर 114 जे एक हिस्सो आहे। अवल हिस्से में इन आयत का पहिरों मुकम्मल आयत अल्लाह सुब्हानहु व तआला फरमायो फ़तआल अल्लाहुल मलिकुल हक़ के वो अल्लाह बादशाह सच्चो आहे। वला तअजल बिल क़ुरआन मिन क़ब्ल अन युक़दा इलैका वहयुहु। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको क़ुरआन तव्हां ॾांहुं वही कयो थो वञे उन क़ुरआन जे पढ़ण में तव्हां तकड़ न कयो। वक़ुर रब्बि ज़िदनी इल्मा। ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू फरमा मूं रब्बुल आलमीन खां इहो दुआ घुरो के ऐं अल्लाह ऐं मुंहिंजा पालणहार मुंहिंजे इल्म खे वधाए। नाज़रीन व सामीन किराम के हिन आये करीमा में हुजूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के रब सुब्हानहु व तआला इल्म में वाधारे ऐं इल्म में इज़ाफ़े जी दुआ घुरण जो रब सुब्हानहु व तआला हुकुम फरमायो आहे। कि हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत आहे, वो फरमाइन था कि जबरील सगोरो अलैहिस्सलातु वस्सलाम हुजूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी खिदमत आलिया में जॾहिं क़ुरान पाक जी का सूरत या आयत खणी ईंदो हुयो, एक कपड़ा मुंहिंजे लाइ हेॾो रखो, का सूरत या आयत खणी ईंदो हुयो ऐं पढ़ंदो हुयो त उन वक़्तु हुजूर अञा ताईं जिबरील अलैहिस्सलातु वस्सलाम उन आय मुबारका या सूरत के मुकम्मल ई न कंदो हुयो। उन लफ़्ज़नि जे पढ़ण खां या फारगी कोन थींदो हुयो कि हुजूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान पाक जी उन आयत के पढ़ंदा रहंदा हुया इन नियत सां कि थी सघे थो कि क़ुरान मूं खां विसरी न वञे या का आयत मूं खां भुलिजी न वञे। तो अल्लाह सुब्हानहु व तआला कि हिन आये करीमा में फरमायो कि ओ रब सुब्हानहु व तआला तव्हां ते जेको क़ुरान नाज़िल थो करे उहो अल्लाह बादशाह आहे, उहो अल्लाह आहे, उहो सभ खां सचो महबूद आहे, उहो हक़ आहे। ऐं जेको क़ुरान तव्हां ॾे वही कयो थो वञे, क़ुरान जी वही करण खां अॻु में उन जे मुकम्मल थियण खां अॻु में तव्हां तकड़ करे न पढ़ो। ऐं अल्लाह फरमायो का ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां मूं खां इहो दुआ घुरो कि ऐं पालणहार मुंहिंजे इल्म खे वधाए, ऐं पालणहार मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा। तो हुजूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह सुब्हानहु व तआला इल्म में वाधारे ऐं इल्म जे इज़ाफ़े जो दुआ जो हुकुम फरमायो आहे। मुफ़स्सिरीन किराम इन आयत जे तहत फरमाइनि था, वो फरमाइनि था कि हुजूर नबी मुकर्रम शफ़ी उमम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह सुब्हानहु व तआला कंहिं बि शइ जे ज़्यादतीअ जो या कंहिं बि शइ में इज़ाफ़े ऐं वाधारे जो हुकुम न कयो आहे, बल्कि इल्म दीन उहा वाहिद शइ आहे जंहिंमें अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब खे फरमायो कि ऐं हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं पालणहार खां पंहिंजे इल्म जे इज़ाफ़े ऐं वाधारे जो दुआ कर। नाज़रीन व सामीन किराम, हज़रत इब्न माजा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत आहे, हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत कनि था, वो फरमाइनि था कि नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के दुआ फरमाईंदा हुआ। उन दुआ जा लफ़्ज़ इहे हुया कि अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा हुआ कि अल्लाहुम्मा अनफ़अनी बिमा अल्लमतनी व अल्लिमनी बिमा मा यनफ़उनी व ज़िदनी इल्मन वल्हम्दुलिल्लाहि अला कुल्लि हाल औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये दुआ घुरंदा हुया कि या रब्बल आलमीन जेको इल्म तूं मूंखे अता कयो आहे उन इल्म जे ज़रिए मूंखे नफ़ो पहुचाए। अॻिते ऐं मूंखे इल्म जे ज़रिए ई मुंहिंजे इल्म में इज़ाफ़ो फरमा, मुंहिंजे इल्म में वाधारो अता फरमा। ऐं रब्बुल आलमीन हर हाल में
हमद ऐं साराह ऐं तारीफ़ तुंहिंजे लाइ ई आहे। नाज़रीन सामीन किराम के उलमाए किराम फरमाइनि था कि कंहिं बि शइ में हिर्स करणु या कंहिं शइ जी वाधारे जो हिर्स करणु दुनिया हुजे हिकु बुरी शइ आहे, पर इल्म हिकु वाहिद शइ आहे जंहिंजे वाधारे ऐं जंहिंजे इज़ाफ़े जो हुकुम अल्लाह सुब्हानहु व तआला पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे क़ुरान पाक में हुकुम फरमायो आहे। नाज़रीन सामिल किराम के अॼु वाह जे साम्हूं इल्म दीन जे फज़ीलत जे मुतालिक़ मौज़ू खणी आयो आहियां कि अव्हांखे बख़ूबी मालूम आहे कि जेके दीन जा मदारिस हुजनि या दीन जा जेके मसाजिद हुजनि जंहिंमें इल्म दीन पढ़ियो ऐं पढ़ायो वेंदो आहे, तो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन जो फरमान आहे, साईं जन साहिबी रसूल आहिनि, उहे फरमाइनि था कि तदारुसुल इल्म साअतन मिनल्लाहि खैरुम मिन इहयाहा औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु जन फरमाइनि था कि समूरी रात इबादत में आबिद जेको इबादत गुज़ार आहे उहो समूरी राति बीही करे रब सुब्हानहु व तआला जी इबादत करे ऐं नवाफ़िल पढ़े, उन खां अलावा रब सुब्हानहु व तआला जी ॿी इबादत कंदो रहे, आबिद इबादत गुज़ार, पर इल्म दीन जे सिखण जो सिर्फ़ हिकु घड़ी इबादत गुज़ार जे समूरी राति जे इबादत खां वधीक अफ़ज़ल ऐं वधीक शइ आहे। नाज़रीन सामीन किराम कि हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उमम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अब्दुल्ला बिन आमर रज़ियल्लाहु ताला अन्हु इन आयत जा इन हदीस मुबारक जा रावी आहिनि। वो फरमाइनि था कि अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबवी शरीफ में तशरीफ़ फरमा थिया तो ॾिठाऊं कि सहाबा किराम जी ॿ जमातूं आहिनि कि हिकु जमात जेका के मस्जिद शरीफ में ॿ जमातूं आहिनि ऐं उहे ॿ मजलिसूं वेठियूं आहिनि। उन मंझां हिकु मजलिस उहा हुई जेके अल्लाह सुब्हानहु व तआला खां दुआ घुरी रहिया हुया, रब सुब्हानहु व तआला जी इबादत करे रहिया हुया। तो ऐं ॿी उहा जमात हुई कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो जेका मस्जिद नबवी में वेही करे इल्म दीन पढ़ाए रहिया हुया ऐं इल्म दीन सिखी ऐं सिखाए रहिया हुया, अणॼाणनि खे ऐं अणवाकिफ़नि खे इल्म दीन सिखाए रहिया हुया। हिकु उहा जमात जेका रब खां दुआऊं घुरी रही हुई ऐं जेका जमात ऐं जेका टोलो रब सुब्हानहु व तआला जी इबादत करे रही हुई, ॿी उहा जमात जेका इल्म दीन सिखी बि रही हुई ऐं अणवाकिफ़नि खे सेखारे रही हुई। हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहे ॿई जमातूं भलियूं आहिनि, सुठियूं आहिनि, पर अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका जमात रब सुब्हानहु व तआला जी तरफ़ इबादत करे रही हुई, दुआऊं घुरे रही हुई, उन जमात खे छॾे करे उन जमात में वञी वेठा जेका इल्म दीन पढ़ी बि रहिया हुया ऐं पढ़ाए बि रहिया हुया। नाज़रीन सामिन किराम हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो ॿई जमातूं भलियूं, पर उन ॿिन्ही जमातुनि खां सभ खां वधीक अफ़ज़ल उहा जमात आहे जेका इल्म दीन पाण बि सिखी रहिया आहिनि ऐं अणवाकिफ़नि खे इल्म दीन सिखाए बि रहिया आहिनि। अॻिते अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो व इन्नमा बुइस्तु मुअल्लिमन औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इल्म दीन जे उन फज़ीलत के मज़ीद उजागरनि जे लाइ अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि रब सुब्हानहु व तआला मूंखे काइनात में उस्ताद ऐं मुअल्लिम बणाए करे रब मूंखे मोकिलियो आहे। नाज़रीन सामीन किराम के हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हज़रत इमाम हसन बिसरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जन खां रिवायत आहे, वो फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मन जा
इन हदीस मुबारक में कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दीन जे तालिब इल्म जे लाइ जेको दीन जो इल्म सिखी रहियो आहे उन तालिब इल्म जे लाइ हिकु ख़ुशख़बरी अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बयान फरमाई। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मन जाअहुल मौत व हुवा यतलुबुल इल्म लियुहय्य बिहिल इस्लाम फ़बैनहु व बैनन नबिय्यीन दरजतुन वाहिदतुन फिल जन्नह औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जंहिं शख्स खे इन हाल में मौत आयो जो उहो इल्म दीन सिखी रहियो हुयो, इल्म दीन जी तलाश में हुयो, ताकि उन इल्म जे ज़रिए दीन इस्लाम खे उन जी नियत इहा हुई कि उन इल्म जे ज़रिए दीन इस्लाम जी तबलीग करे, इस्लाम सेखारे ऐं दीन इस्लाम जी ख़िदमत करे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, जेको इन हाल में मरी वियो इल्म दीन सिखंदे सिखंदे, ताकि उन इल्म दीन जे ज़रिए इस्लाम जी अॻिते दावत पहुचाए सघे, तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि होॾों मरंदो जॾहिं को क़यामत थींदी तो जन्नत में हलियो वेंदो। उन जे विच में ऐं नबियनि जे विच में सिर्फ़ु हिकु दर्जे जो फ़र्क़ु हूंदो कि मथों वारे जन्नत में मथों वारे दर्जे में कि अंबिया किराम जी जमात हूंदी, तो उन खां हेठों वारे दर्जे में इल्म दीन जे उलमा जी ऐं आलिमनि जी जमात जन्नत में हूंदी। नाज़रीन सामीन किराम के हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बनी इसराइल जे ॿिनि शख़्सनि जे बारे में सुवाल कयो वियो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछियो वियो कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾिसो कि हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां सुवाल कयो थो वञे, सहाबा किराम था सुवाल कनि कि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बनी इसराइल जा ॿ शख़्स हुया। हिकु उहो शख़्स हुयो जेको फ़राइज़ पढ़ंदो हुयो ऐं पोइ वेही माण्हुनि खे उहो इल्म दीन सेखारींदो हुयो, इल्म दीन पढ़ंदो हुयो ऐं वरी पढ़ी करे अॻिते ॿियनि खे सेखारींदो हुयो। ऐं बनी इसराइल मञा हिकु ॿियो उहो शख़्स हुयो जेको ॾींहं जो रोज़ा रखंदो हुयो, राति जो वेही करे रब सुभाणे व तआला जी इबादत करे। या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन ॿिन्ही शख़्सनि मां केरु वधीक अफ़ज़ल ऐं आला ऐं रब सुभाणे व तआला रब तआला वटि कंहिंजो जेका सो दर्जो वधीक आहे, तो हुज़ूर नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि उहो आलिम दीन जेको इल्म दीन पढ़ी करे फ़राइज़ जेका सो आहे पढ़ी करे माण्हुनि खे इल्म दीन सेखारींदो हुयो, उहो ॾींहं जो उन आबिद खां वधीक बहितर ऐं अफ़ज़ल ऐं उन जो दर्जो अल्लाह वटि वधीक आहे जेको ॾींहं जो रोज़ा रखे, रातिनि जो बीही करे रब सुभाणे व तआला जी इबादत करे, नफ़िल पढ़े। उन खां आलिम दीन जेको सिर्फ़ फ़र्ज़ पढ़ी करे इल्म दीन पढ़ंदो बि आहे, पढ़ाईंदो आहे, उहो आलिम दीन राति ऐं ॾींहं रब सुभाणे व तआला जी इबादत करण वारे आबिद खां वधीक अफ़ज़ल ऐं आला आहे। हाज़िरीन सामीनो किराम के हज़रत ॾिसो कि हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इल्म दीन पढ़णु ऐं इल्म दीन सेखारणु ऐं पढ़ाइण वारे जी केतिरी त वधीक फ़ज़ाइल बयानु कयूं आहिनि हदीस मुबारका में कि होॾो ॾींहं राति अल्लाह सुभाणे व तआला जी इबादत करे रहियो हुजे, ॾींहं जो रोज़ा, रातिनि जो क़याम, नवाफ़िल पढ़ंदो रहे ऐं होॾो सिर्फ़ु इल्म दीन पाण पढ़े ऐं ॿियनि खे सेखारे ऐं फ़र्ज़ नमाज़ पंहिंजा अदा करे, उन खां अलावा सिर्फ़ु इल्म दीन सिखण ऐं सेखारण में लॻी वञे, तो राति ऐं ॾींहं इबादत करण वारे खां अफ़ज़ल ऐं वधीक रब सुभाणे व तआला वटि दर्जे वारो ज़ात आहे। हज़रत सामीन किराम, हज़रत मौला कायनात रज़ी अल्लाह तआला अन्हु जन का रिवायत आहे, वो फरमाइनि था कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस मुबारक में उलमा जे लाइ हिकु सबक़ बि आहे, जेके उलमाए किराम
कि पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारणु घुरिजे। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कि मुख़्तसर लफ़्ज़नि में समूरी ज़िंदगी गुज़ारण जो सबक़ ॾेई विया। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, निअमर रजुलुल फ़क़ीहु फ़िद्दीन इन इहतीजा इलैहि नफ़अ व इन इस्तुग़निया अन्हु अग़ना नफ़्सहु औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, उहो फ़क़ीह, उहो आलिम दीन वधीक अफ़ज़ल आहे ऐं केतिरो त भलो जेका सो शख़्स आहे जेको इल्म दीन उन वटि उन जे सीने में दीन जो, क़ुरान जो, शरीयत जो, हदीस जो इल्मु मौजूदु आहे। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं ज़रूरत पहुचे त पंहिंजे इल्म जे ज़रिए माण्हुनि खे नफ़ो पहुचाए। जेकॾहिं ज़रूरत पहुचे त पंहिंजे इल्म जे ज़रिए माण्हुनि खे नफ़ो पहुचाए। अॻिते अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेकॾहिं माण्हू उन खां बेरुखी इख़्तियार कनि ऐं माण्हू उन खां जेका सो मुंहुं मोड़े रहिया हुजनि त हे वञी करे हरू भरू माण्हुनि ते बार ऐं वज़न न थिए, बल्कि जेकॾहिं माण्हू उन खां मुंहुं मोड़े रहिया आहिनि त हे बि उन्हनि खां मुंहुं मोड़े छॾे। उहो आलिम दीन सभ खां वधीक अफ़ज़ल ऐं आला आहे। इन में उलमा खे हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुख़्तसर लफ़्ज़नि में हिकु सबक़ ॾेई विया। तव्हांखे ज़िंदगी ईअं गुज़ारणो आहे कि तव्हांखे मुतकब्बिर न थियणु घुरिजे, माज़अल्लाह तकब्बुर तव्हां में न हुजे। जेकॾहिं कोई शख़्स शरीयत जो या दीन जो को मसइलो पुछी रहियो हुजे त तव्हां तकब्बुर ॾेखारो, ईअं बि तव्हांखे न जेका सो आहे न रहणु घुरिजे पंहिंजी ज़िंदगी में। रब सुभाणे व ताला तव्हांखे क़ुरान ऐं शरीयत जो इल्मु अता फरमायो आहे त उन इल्म जे ज़रिए ॿियनि खे नफ़ो अता कयो। जेकॾहिं के माण्हू तव्हां खां बेरुखी इख़्तियार कनि ऐं माण्हू तव्हां वटि न अचनि त तव्हां वञी करे हरूं भरूं माण्हुनि जे दरवाज़नि ते न किरो। उन उलमा छो त जेकॾहिं तव्हांखे रब सुभाणे व ताला क़ुरान हदीस जो इल्मु अता कयो आहे, तव्हां जेकॾहिं माण्हुनि जे दरवाज़नि ते वञी किरंदो या अमीरनि वॾेरनि सरदारनि जे दरवाज़नि ते वञी किरंदो, इन सां तव्हां उलमा जी तौहीन ऐं इहानत आहे, उलमा जी तौहीन ऐं ज़िल्लत आहे। उलमा जी तौहीन सां इल्म दीन जी माज़अल्लाह तौहीन आहे। इल्म दीन जी तौहीन सां क़ुरान और हदीस जे दीन जी जेका सो आहे शरीयत जी तौहीन आहे। इन जे करे जेकॾहिं वॾेरा सरदार या मालदार उहे अची करे तव्हांजे दरवाज़े ते झुकनि, तव्हां उलमा खे ऐं इल्म दीन वारनि खे उन्हनि जे दरवाज़नि ते वञण जी ज़रूरत न आहे। नाज़रीन सामीन किराम के फरमाइनि था कि हज़रत मिरकात जी शारे फरमाइनि था कि जंहिं आलिम दीन में टे ॻाल्हियूं जमा हुजनि, टे शयूं हुन में पायूं वञनि, उहो आलिम दीन ज़माने जो सभ खां वॾो सरदार आहे, ज़माने जो सभ खां वॾो बादशाह ऐं सरदार आहे, जंहिंमें टे शयूं हुजनि। फरमाइनि था, नंबर 1 उन में इल्म दीन कामिल हुजे, कामिल इल्म दीन उन वटि हुजे। नंबर 2 कि क़नाअत ऐं इस्तिग़ना हुजे। इल्म दीन कामिल हुजण जो मतिलबु इहो आहे कि रब सुभाणे व ताला उनखे क़ुरान और हदीस जे इल्म सां उनखे भरपूर रखियो हुजे। नंबर 1। नंबर 2 के इल्म दीन कामिल हुजण सां गॾोगॾु के उन वटि क़नाअत हुजे ऐं इस्तिग़ना हुजे। क़नाअत ऐं इस्तिग़ना जीअं हिन हदीस मुबारक में मां अॼु साम्हूं बयानु कयो कि जेकॾहिं माण्हू उन वटि वञण खे नापसंदि कनि ऐं माण्हू न चाहिनि तो हे हरूं भरूं वञी करे उन्हनि ते वज़न न पवे, बल्कि हिनखे घुरिजे त पंहिंजो रस्तो अलॻि इख़्तियार करे। जेको बि रब सुभाणे व ताला उनखे दौलत थोरी भले ॾिनो आहे, उन ते इक्तिफ़ा करे ऐं उन ते ख़ुशि रहे। पर रब सुभाणे व ताला जेतिरो अता कयो आहे, रब सुभाणे व ताला जी हर हाल में उन जी हम्द ऐं साराह ऐं शुक्र करणु घुरिजे ऐं माण्हुनि खां बेनियाज़ी इख़्तियार करे कि ख़ामख़ा उन्हनि जी जेका सो आहे
काण सवले सिंधी में चऊं उन्हनि जी काण न कढे। नंबर 1 फरमायो 3 शयूं जंहिं आलिम में हुजनि, इल्म दीन कामिल, ॿियो किनात ऐं इस्तिगना, यानी जेका सो माण्हुनि खां बेपरवाह थी करे रहे ऐं जेतिरो बि थोरो भले दुनिया अथसि उन ते बसि इक्तिफ़ा करे, वधीक हरू भरू दुनिया जी लालच पैसे जी न रखे। ऐं नंबर 3 उहो आलिम दीन सुठा अमाल ऐं अमाल सालिहा करे, उहो आलिम दीन दुनिया जो सभ खां वॾो बादशाह ऐं सरदार आहे। नाज़रीन सामीन किराम के हुज़ूर नबी मुकर्रम शफ़ी उम्मम रहमत दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल फरमायो कि अल्लाह जे हबीब करीम हज़रत सैयदा तैयबा उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा का रिवायत आहे। वह फरमाई थी कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि रब सुब्हानहू व तआला मूंखे वही फरमायो कि जेको इल्म दीन जी तलाश करण में हिकु कदम या हिकु राह हलंदो आहे, मां उन ते जन्नत जो रस्तो आसान करे छॾींदो आहियां। नाज़रीन सामीन किराम के अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हदीस इल्म दीन जे कई अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहादीस मुबारका में अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ॿ शख़्स जेके आहिनि उहे कॾहिं बि उहे हरीस हूंदा आहिनि, मतिलबु लालच कंदड़ हूंदा आहिनि, कॾहिं बि उहे उन खां उन जो पेट या उहो सेर ऐं सेराब न आहिनि थींदा। फरमायो हिकु दुनिया जो लालची, उहो कॾहिं बि दुनिया ऐं दौलत जे लालच खां कॾहिं बि सेराब ऐं उन जो पेट न भरबो आहे। ॿियो इल्म दीन जो लालच करणु, जेको बि उलमा आहे भले आलिम दीन बणिजी वञे पर उन जे बावजूद समूरी ज़िंदगी पाण खे इल्म दीन जो तालिब सॾे ऐं पाण खे तसवुर करे कि मां इल्म दीन जो तालिब आहियां, ऐं जेतिरो बि उनखे इल्मु सिखंदो पर इल्म दीन जे सिखण खां उन जो कॾहिं बि अंदरि कोन भरबो, कॾहिं बि उहो सेराब न थींदो। नाज़रीन सामीन किराम के अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि हुदूर कि नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मुंहिंजी उम्मत जा कुझु माण्हू इल्म दीन सिखंदा ऐं क़ुर पढ़ंदा ऐं वरी जेका सो आहे वही करे दुनियादारनि जे दरवाज़नि ते वेंदा ऐं ताकि उन्हनि खां दुनिया वठी करे पंहिंजो दीन उन्हनि खे ॾेई अचनि। तो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि दुनिया उन्हनि खां वठी करे इन जे करे कि उहो पंहिंजो दीन उन्हनि खां बचाइनि, पर अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इहो कॾहिं बि कोन थी सघंदो। छो? इन जे करे कि जंहिं वण में कंडा हूंदा आहिनि, थी नथो सघे कि उन वण मां जेका सो आहे उहो सिर्फ़ु कंडनि खां अलावा उहा वण कॾहिं बि जेका सो आहे ॿी का भलाई कोन ॾींदी आहे। इन जे करे दुनियादारनि वटि जेको ई वेंदो आहे सिर्फ़ु ख़ताकार ऐं ख़ता ऐं ख़तरनाक ऐं हलाकत खां अलावा ॿियो कुझु बि कोन खणी ईंदो आहे। नाज़रीन सामीन किराम के जेका सो आहे कि अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारक जा मौज़ू त घणा हुया पर टाइम जी किल्लत आहे कि नबी मुकर्रम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि मूंखां पुछा कयो बुराईअ जे बारे में, ऐं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया ला तसलूनी अन शर्र वसलूनी अनिल खैर औ कमा क़ाल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि मूंखां बुराईअ जे बारे में न पुछो बल्कि भलाईअ जे बारे में बि कॾहिं कॾहिं पुछंदा कयो, सुवाल कंदा कयो। अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 3 मरतबा फरमायो। हुज़ूर नबी मुकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो कि ख़बरदार रहो जेकॾहिं के बदतरीन ऐं शरीर दुनिया में सभु माण्हुनि खां सभ खां वधीक बदतर बि उलमा आहिनि ऐं सभ खां वधीक अफ़ज़ल ऐं भलाई वारा बि आलिम आहिनि।
बदतरीन बि उलमा आहिनि जंहिंखे उलमाए हक़ ऐं ॿियो उलमाए सू चयो वेंदो आहे। उलमाए सू जंहिंखे पंहिंजे इल्म दीन खे इन जे करे जेका पढ़ंदा आहिनि उन जे ज़रिए शोहरत हासिल कनि ऐं माण्हुनि सां जेका सो आहे झगड़ो कनि, फितरो कनि, फ़साद कनि ऐं फ़िरक़ाबाज़ी ऐं इंतिशार फैलाइनि। इन जे करे उहे दुनिया जा सभ खां वधीक बदतरीन उलमा हूंदा। ऐं जो उहे उलमा जेके क़ुर हदीस जे उलूम जो लिहाज़ रखनि, क़ुर हदीस जे इशाअत में उन्हनि जो किरदारु हासिल हुजे त उहे दुनिया जा ऐं माण्हुनि मां सभ खां वधीक उलमा मज़ा सभ खां उलमाए हक़ बि उहे आहिनि ऐं उलमाए ख़ैर बि उहे आहिनि। अल्लाह सुब्हानहु व तआला का दुआ है करीम रब असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िरु दावाना अल्हम्दुलिल्लाह।